जय श्री झूलेलाल। सतनाम साखी। अॼु मां हरिद्वार शहर में हुन स्थान ते आई आहियां जिते श्री प्रेम प्रकाश संत मंडल जा महान संत सतगुरु स्वामी सर्वानंद जी महाराज जल समाधि वरती हुई। ही पवित्र घाट भूपत वाला एरिया में वसियल श्री प्रेम प्रकाश आश्रम का लगभग 1.5 किलोमीटर जी दूरी ते आहे। हिन घाट खे आमजन स्वामी सर्वानंद स्मृति स्थल घाट नंबर 10 जे नाले सां ॼाणींदा आहिनि। हिन स्थान ते अचण वारो रास्तो तव्हांखे हरिद्वार जे वास्तविक प्राकृतिक रूप ॾेखारे छॾंदो, जो कि माता गंगा जे किनारे किनारे पेड़ पौधनि सां सजल रास्ते तां तव्हांखे हिन घाट ते वठी ईंदो। अगर तव्हां हरिद्वार में शांत वातावरण में माता गंगा ऐं प्रकृति जो अद्भुत रूप ॾिसण था चाहियो त तव्हांखे ही घाट मन मोहित करे छॾंदो। हिन पवित्र घाट ते ही पवित्र श्री प्रेम प्रकाश मंडल जा द्वितीय गादेश्वर परम पूज्य संत श्री स्वामी सर्वानंद महाराज मां गंगा जी गोद में जल समाधि ग्रहण कई हुई ऐं हिन विशाल स्थान ते ही वॾे वॾे संतन जल समाधि ग्रहण कई आहे। हिते तव्हांखे अॼु बि भगवान भोलेनाथ जी सुहिणी मूर्ति जा दर्शन थींदा। हिते तव्हांखे विशाल आश्रम जा दर्शन थींदा जिते साधु संत तपस्वी पंहिंजी योग साधना में मग्न नजर ईंदा। दिल सां पुछो त हिन स्थान ते असली हरिद्वार जा दर्शन थिया। गॾ में हिते जे आसे पासे जो शांत वातावरण हिन स्थान जी महिमा खे विशाल पियो करे। असां हिन स्थान ते स्वामी श्री सर्वानंद महाराज खे यादि करे उन्हनि जे प्रिय स्थान हरिद्वार में मां गंगा जे तट ते भगवान श्री झूलेलाल जो अखो बि पातो। तव्हां कॾहिं हरिद्वार अचो त भूपत वाला एरिया में स्वामी सर्वानंद स्मृति स्थल घाट नंबर 10 ते दर्शन करण जरूर अचिजो। जय श्री झूलेलाल। सतनाम साखी।